मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई पावली मां तो तुझी मां आया मुझी त कान सरंदी न इन लाइ मां मिलण हली आयसि। अम्मा अदी लाली कोन आई? लाली कान ईंदी, उनखे पंहिंजे मुड़ुसु लालू झलियो आ, न को ईंदी न वरी तोसां ॻाल्हाईंदी। अम्मा मां अदी लालू जो केड़ो ॾोह कयो आहे जो मूंखां विछो तो विझे? लालू चयो आहे जेसि ताणी मवाली पंहिंजी मां सेठियाणी खे परचाए घर नथो वठी अचे न तेसि ताणी मवाली सां असांजो खाइण पीअण मर्जी ख़तम आहे। अम्मा ई जगह कोन अदे लालू चङे मुड़ुस वारी पग पाती आ उन्हे दिमाग ख़राब कयो थस। तू ही ॿुधा सेठियाणी सां अदे लालू जो केड़ो रिश्तो जो असांजे रिश्तनि में रांबूटा तो हणे? अम्मा लालू सफ़ा मेण थी वञे पर तुंहिंजी भेण खे मथे में भौरी आ। लालू पाण खे रेस तो समझेन त लाली पाण खे रेसियाणी। अम्मा इहा रईसी पंहिंजे घर में रखन भले असांजे ॾुखे वक्त में कम न अचन पर बाबे कल्लू जी जाइ मां पाई पाई जो हिसाब वठंदी सान। अम्मा तू भले उन्हनि खां हिसाब वठिजे, मूंखे कहिड़ो एतराज़ भला। अदी सेठियाणी मिठल पुछ जापे थे जे जिथे मुंहिंजी चिलकड़ी उते मुंहिंजी तिरकड़ी। भाई हाणे तिरकी तिरकी छोकरो तंदू तारा थी वियो आहे, अञा बि तिरकण जो शौक़ु अथसि त हाणे इनखे अलाह सम्झाए। अरे बुद्धू तो जो टका बाबा लवल जी फोन मुझे वलण ही फोन मिठल मुखे त दे फोन मां ॻाल्हायां अपने सां पहिरीं। मता मता ॾिनी अथई पहिरीं मां ॻाल्हाईंदसि पंहिंजे पासां। हेर कर मूंखे फोन ॾे। बाबा तुझी जुदाईअ में असां हिते रोई रोई किनु करे छॾियो आहे। ऐं मां कज़बानू तुंहिंजे ॾुख में ईअं गरंदी थी वञे हीअं गरंदी थी वञे जीअं जून जे महीने में बर्फ़ गरंदी आहे। ओ मुंहिंजा वलण तूं किथे आहीं ॿुधाए त सही। तुंहिंजी जुदाई जा जंगी जहाज़ मेणनि जे मिसाइलनि सां मारण था अचनि मुंहिंजा वलण। कोन थी मरे पई डंडी डोड़ी लगी पई आहे वरी केॾो नमूनो थी पथे रही आहे। लॻे थो त मुंहिंजी मोबाइल जो नेटवर्क यानी सिस्टम में का वॾी ख़राबी आहे जो तव्हांजो रोण मूंखे टहक था ॿुधण में अचनि। बाबल कंहिंसां ॻाल्हाईंदे? अरे छोरा छोरा माणे खे मोबाइल ॾे बैलेंस ख़तम थियण वारो वारो कर। हा मांखे जा हेलो अदा अदा मुंहिंजा जीअ जिगर पा अदा बस हाणे सुत ते अचण जी कर मुंहुं ॾेखार न त हीअ भेण मरी वेंदई हीअ भेण। अदा मां तुंहिंजे जुदाईअ में हीअं घोड़ा थी ॻाढ़िया जीअं नार जे लोटनि मां पाणी वहंदो आहे। अदा हाणे विछोड़े जे ॾींहंनि खे ख़तम कर अच जल्द न त हीअ भेण मरी वेंदई। अलाह कंदो तुंहिंजो कुल्हो नसीब थींदो भेनरुनि खे। अचे भाॼई तूं ॻाल्हाए। हेलो 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 लॻे थो त बैलेंस बेवफ़ाई करे। मिठल ए त बंदि थी वई पिणे जो त आवाज़ ई छोरा कोन थो अचे। अमां लॻे थो बैलेंस ख़तम थी वियो हूंदसि। जेकॾहिं बैलेंस ख़तम न थिए सा न अञा मां घणी ॾियारी हणा। मवाली ए खबर कमकार कीअं पियो हले? बाबा कमकार फर्स्ट क्लास तोले मिस्टर डमर पर मोचड़ा बि रोज तो खावां। अब आए न मायने के तो खुदा पुजे अधे बेड़ी साहब अधी हाकम ज़ादी एड़ी थी करे जो वनी था खैर। अरे मुंह कदे जो तो मोचड़ा मुके पावली थी हणे बाकी पुलिस न पुलिस के फिलहाल तो खबर बकाने का भला लालू न बाबा बाकी केर तो रोज मोचड़ा हणे जमीर रोज बेइज्जती तो करे बा। कल त बस लत दी मथा चढ़ी बी रहो मुके जी लूसी नछुला तो खराब करी छोथो ये कम करी ओ मुचो आई केर चई जमीर मुंह सुनो जमीर कोरे जो आला छा पर पो खबर पई मुआरो जमीर जो मुके टुकलान त पियो उहो अजकल कोरे जो जमीर कम के पजू वेठो आ। हा हक सच खां मुड़े कोन थो कम के लगो पियो आ। मुआरो जमीर ऐं इहो जमीर कोरे जो हाणे हिकु थी आ थई लगे तो गॾिजी माण्हुनि जी बेइज्जती कंदा अलाए छा। पोइ मूं जमीर खे घुटो ॾेई चुप कराए छॾी मुंहिंजो बचकर मोट पर लपा ॾेई ठोकींदई में सुबुह जो कुझु बि न आहे करिणो पर जंहिंमहिल वरी अचां थो त मवालनि जे हथनि में ॾोकड़ ॾिसां थो न त पोइ मूं वारो ज़मीर घणी थो फशीरी करे पर बगल ठाहे लेट आहे वरी पंहिंजे कम सां लॻी थो वञा। अड़े मवाली चरिया जेकर ज़मीर जी ॿुधंदे न त बुख मरंदे रोज़गार खां हलियो वेंदे तूं कम खे पट बाबल।
अॼुकल्ह जेतिरी बेमानी वधी वई आहे न, मां थो चवां 100 मां 95% बेमानी आहे। घणनि माण्हुनि जा ज़मीर तार ते सुकण पिया थी, कपिड़नि वारी तार ते। घणनि खे वरी पैसनि जा एतिरा अंध थी विया आहिनि जो ज़मीर तार था लाहिण विसरी वियो अथनि। यार कुकू कुंडाई मूंखे कमु कंदे तकलीफ़ तारा थी ॾेखारे हीअं शुरू में थींदो आहे, आस्ते आस्ते मूं वांगुरु बेलिम को थी वेंदे। हा ॿी ॻाल्हि ॿुध, इन नशे वारे कम सां गॾु हिकिड़ी ॿी शइ बि ॼाए थो, कम खे पट। वरी छा थो ॾी दहशतगर्दी जा मनसूबा अथई था कुकू कायड़ा। न बाबा ॿुध ॻाल्हि, मां सरकारी तारूं बि ॼाए थो, उहे बि खपा, उन में बि अधु अधु। यार तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाई जो लालच मुंहिंजे दिमाग़ ते चढ़ियो थी वञे। लालच वधंदी त माण्हू ग़लति कंदो न कमु। ॿेली थोरो हथ खे हल्को रख। कोन थींदो, अधो भेणियो वेठो आहे न, अधी हाकिम ज़ादी खे चवंदुसि हक़ल सां वेहारे छॾींदसि। हा उहा त चई थो मञा थो, पर लॻे थो कमु तमामु ॾुखियो थी वेंदो। बुख सां मरूं, कुझु कयो फुर कयो, मोटरसाइकिल अचे, रक्षा अचे, कार अचे, फुर कयो। मुंहिंजा शागिर्द पका आहियो न, फुर कयो। हुन मुंहिंजे शागिर्द खे बि सम्झा त फुर जेका शइ अचे फुरियो, का बि शइ हुजे न छॾियो, बुख सां मरूं। छॾणो न आहे उस्ताद, छॾणो न आहे, साम्हूं गाॾी पई अचे। मोटरसाइकिल वारो बुख बद वॾी खे फुरियो, दुआ कजां उस्ताद। ॿेड़े ई पार अथव, मरूं था बुख वारो कर। जेको कुझु अथई ॿाहिरि कढ, जल्दी कर। ॾियां थो हा ॾियां थो। गाड़ी राजो गली दो अरे तो करे, अरे भाई मारे ना मुझे। अरे अचो निशान के जा मुका गाड़ी फुरो। अरे हरो हरो गाड़ी फुरी बिचाओ। हां कुछ चए बोले तो सब आंधा थी आओ। विशाल भाजो हलो मारे न मुझे। कमदार कोड़ा हाणे केड़ा तो करी दुश्मन सोड़ा। सेठ बख्शल वकील जमीन तो असांजे भोटार वलू का वठी छड़ी, हाणे न उनजी जमींदारी रही न मुंहिंजी कमदारी रही, न वलू रहियो। हाँ वलू मरी वियो छा? इहो को सोलो सा ॾींदो छा? कॾा वेड़ींदो तॾा चई जाई थो आहे बड़ वारे वण जो बिज, उन्हनि वणनि जूं पोमूरियूं वॾियूं हूंदियूं आहिनि, हीउ बि ॾुखियो मरंदो, पर आहे किथे? हा अञा ॻोठ खां ॿाहिरि आहे। मिठल वारा सभु गॾु थिया आहिनि त लालू ॾे मेड़ खणी वञूं, जीअं लालू वलू जी सज़ा ख़तमु करे ऐं भोतार मोटी जी मश्करनि जे ॻोठ में किन करे। अच्छा माना मामलो हिते वञी पहुतो आहे। बाबा वलू वारे मसइले खणो खॾ में, मूंखे त कंहिं दग सां लॻायो। अरे बाबा मां कहिड़ो ट्रैफिक पुलिस वारो आहियां जो तोखे दग सां लायां? सेठ बख्शल मुंहिंजो मक़सदु आहे जेका ज़मीन तव्हां वलू खां वरिती आहे न, इन जो कमदार मां हुउसि ऐं इहो हाणे बि मूंखे हुते रखो न। ॾिसूं सोचूं असुर सलाह सलाह बि कयूं, कंहिंखां पुछूं, पोइ तोखे हिन ॻाल्हि जो ॿुधाईंदुसि। ठीकु आहे न? ठीकु आहे। ॾिसूं सोचूं सम्झूं सलाह सलाह बि कयूं, कमदारी थो ॾिए जो मूंखे संग वठी थो ॾिए। शायदि हिन खे ख़बर कोन्हे मां आहियां कमदार कोड़ो, अहिड़ो कंदो आहियां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे। हा आखिर आहे कहिड़े ढगनि सां? धगा धगा केड़ा बकरियों होती हूँ उनको भी हिला दिया। अरे हिला दिया जा पुट तू केती तो गाल करिया? मां त मवाली जी गाल तो कया। मु तो मवाली पुछो अवई तो चयो त आहे केड़े ढगन सा? मु सूतली साहब जी गाल कया तो केड़े ढगन सा है? अच्छा सूतली साहब ढगा बतान अजीब मानू आ। ट्रैक्टर जे दौर में ढगा तो वठे ढोर के जाए जो। मुंजो मतलब आ त सूतली साहब हिन मल ताई ना ईदन जुमन विलायती वारन के बदो आ नहीं वरी नशे जी रोकथाम करे सकियो आ। आहे किथे साल के सावरे वठी वा जा। अच्छा ये चाहो न सूतली सूबेदार अलाए काते मुकी केड़ी खबर है? बिहो 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 ओ टोनी चार चायूं खणी आ रे। अरे रे टोनी वींदे या पेरे पमे? अरे रे ओए करी छा थो मिठल पिटियल पिणे वलू जी उता का जा चार चाय वठी आ टोनी। अरे बेस्तन जे चेयरमैन जा पुट तू मुझको हिलाएगा? अरे मैं तुझको हिला दूंगा। यो अब्बा लालू असा सफाई तोड़े मेड़ थी आया यो। मेड़ थी छा जे लाए बा? अब्बा लालू हाणे वलूअ सां ॾाढी थी आहे, गंज थियो, हाणे सज़ा ख़तमु करीस न। ओ लालू साहब बि चईस रंदे बूथा
लालू साहब असल में छा आहे त मां कुझु ॾींहं पहिरीं तव्हांजे वाल साहब जेको चाचो रीवस आहे उनखे हिकु औरत जो फोटो मेड़ विझी वियो हुउसि। अरे हेॾे इंडिया जी अदाकारा जो फोटो मुंहिंजे बाबे खे ॾेई जी थो मेड़ थो विझां या न्याणी आहे अदाकारा सभु इंडिया जी। अरे पाड़े में का छोकिरी कान्हे वेंदा ख़ुदा जी मार पर खदड़ जी मड़ीअ में रहंदा आहियो छा? हरू भरू मूंखे मुंहिंजे बाबे खे बेवकूफ़ था बणायो। बेवकूफ़ बनाने जी ज़रूरत आहे छा मतलब लालू साहब बेवकूफ़ आहे? अरे रे टोनी तूं मां ठॻंदो त मरी वेंदे। लालू साहब मिठल न इंडियन अदाकाराउनि जी तव्हांजे वालिद साहब खे तस्वीर ॾेई बेइज़ती कई आहे, मतिलबु तव्हांजी बेइज़ती कई आहे। इन करे 3 रनूं असां ऐं 1 धनु ही मेड़ करे असां तव्हां ॾे आया आहियूं। लालू साहब मामे वलूअ जी न सज़ा ख़तमु कर। पर चिलकड़ी अब लालू हाणे इनकार न कजांइ। अॼु असां नंढड़े नंढनि जी जाइ ते वॾी चादरूं पाया आहियूं। हा बि सेठाणी हा अबा हा जेकॾहिं तूं अधे वलूअ जी सज़ा घटि न कंदे त हे चादरूं लाहे पेरनि ते न विझिजो। के तोखे चयो त असां पंहिंजी चादरूं तुंहिंजे पेरनि ते रखंदासीं? बाक़ी कहिड़ो पुरुष रहंदो हे चादरूं तुंहिंजे औकात जे दर ते। औकात न मां ओताक ओताक। कहिड़ो मां ओताक में वेठो आहियां मां हेॾे सम्झा। हा हा इहा ई जेका चयई इन दर ते हे चादरूं साड़े ऐं इन टीवीअ वारनि खे घुराए तुंहिंजी चङी तरह सां पंहिंजो वाए कंदासीं। एहतिजाज कंदासीं। हा इहो जेको हीअ थी चए। लालू साहब मासीअ जो मक़सदु आहे त असां इहो अनोखो जेको असांजो आहे न एहतिजाज इहो असां टीवीअ ते रिकॉर्ड कराईंदासीं। पर मासी अधी सेठाणी हे पर करे असांखे प्रकारनि मोल कढी छॾींदो। लाइ चादरूं न न आस्ते थोरो सब्र ब्रेक ते पेर में चिंतियूं थी वियो चोरियो भला जेकर तव्हां अच्छे मथे में मेड़ थियूं ॿई ॼणियूं हेॾा न्याणी बाई आहे हेॾा छोरो लूसी बीठो आहे बसि छा कयां बसि तव्हांजे करे बसि वलू ई सदा ख़तमु थो करियां। भली पंहिंजे ॻोठु पंहिंजे घर मोटी अचे तव्हांजूं निंडियूं फिटाए सभिनी जो करे तव्हांखे ज़लील। पर अॼु कहिड़ी ॻाल्हि ॿुधो हाणे वरी हराम पाई के त मुंहिंजो नालो अथव लालू सिंगल पुरुष न हणंदोमांसि डबल अदो वलू चइबो त पंहिंजे घर मोटी अचे पंहिंजे भेण ऐं ज़ाल सां अचे मिले खिली ख़ुशी। हाणे त चांहि घुरायो न? हा घुरायूं था ओ अबा 2 बिस्कुट बि सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न मां तोखे लूल पापा थो खारायां बिस्कुट। ॾाढी बुख लॻी आहे छा कयां? मस्त उठ वांगुरु बाबा न करे जेकॾहिं हिन थांवनि में कुझु हूंदो न त तोॾे तो ब्लूटूथ कयां पे। भुलियो ही या बेहयाई थो करें? मानी माथ कढवा किथां छुड़ियो ही? कोन कढंदो मानी मथो हणो त मोचड़ा न हणजो ये मानी हज़म थी वई त पोइ ॿी केरु खाराईंदो? हाज़मो थी त भलो कुटियो सड़े। पानी भरिया जल्दी अचे वठ। मवाली हर गिरह ते पानी थो पी छो भला धारे डंद पयल थई छा? हर गिरह ते पानी जो डुक इन करे थो पिया त जीअं पंहिंजा ॾंद सलामत रहनि। जे मां ईअं मानी खाईयुसि बिना पाणीअ जे त मूंखे वरी 2 टी नई लॻाइणी पवंदी। इन में मुंहिंजो ॾोह न आहे। मूं मानी सवेर पचाई हुई तोखे अचण में देर थी वई त मानी सुकी वई। तूं हिते को बि ॾोह न मंझाए ईअं ई रहिजांइ नक जी पकी थी तो क़यामत में सभु ॾोह ॻणाईंदी न जंहिंमहिल मलाइक उते मलाइकनि खां फिरी वञजांइ। छॾ हाणे भोगन के मश्किरे माण्हू सां इहो ई त वेल आहे न। सीरियस थी ॻाल्हाए न त बि चवंदा आहियूं मश्किरो मश्किरी बि थो करे। ऐं जेकॾहिं असां जहिड़ो मश्किरो खे फोतगी ते दुआ करणो थो हुजे न उते बि माण्हुनि जे नंदनि जा भाकुर निकिता पिया आहिनि हीअं करे बीठा आहिनि ऐं माण्हू सुञाणा अलाए लाश मां बेज़ार हालाए छा मोह जान छुटी इन जे करे था खिलनि। ओ दुनिया वारो असां मश्किरनि ते वेली रहम कयो। असां बि इंसान आहियूं असांजा सनाधिकार ठहियल आहिनि। असांखे छो हरू भरू चरियो पढ़ाए छॾियो अथव। असांजी सीरियस ॻाल्हि खे सीरियस सम्झो ऐं मश्किरीअ खे मश्किरी सम्झो। जंहिं महिल सीरियस थियो ओमहिल तव्हां बि सीरियस थियो। छो मश्किरनि जे रोअण ते तव्हांखे खिल थी अचे? हे हालत ॾिसो ॿाहिरियां त माण्हू खिलनि पर घर जा भाती मथां मश्किरनि ते खिलनि वेठा।
त पोइ हिननि ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां भली खिलो भाउ। मवाली हिकु ॻाल्हि पुछां, सच सच ॿुधाईंदे? मां तव्हांखे सच ॿुधाईंदुसि, पर जे मुंहिंजो सच बि तव्हांखे भोग लॻे त पोइ मवाली मरे न त ॿियो छा करे? कुझु मुंहिंजो मतिलबु पुछ। मवाली तूं कमु कहिड़ो थो करी जो एतिरा पैसा आणे थो ॾी? हिकिड़ो मानी खाराई सुकल बि वरी सुवाल उबता पुछ, इन सां गिरह पेट कोन लहंदो। न मूंखे अॼु सच सच ॿुधा। पावली ॿुध, मां आहियां हिकु बाग़ में माली, ठीकु? उन अंब मां बाग़ काए थो अचां, मतिलबु उन बाग़ मां अंब खणी थो अचां। तूं अंब खाईंदीअ या वण ॻणींदीअ? मां अंब खाईंदसि। त पोइ अंब खा न वण छो थी ॻणी? मवाली किथे ईअं त न तूं ग़लति वापार। हाणे बचल मानी वेही पाण खाइजांइ, जे खाई सघीं त हा, बाक़ी असांखे यार तोप। जेकॾहिं इहा बचल मानी खाई वई न त मां सम्झो तो जवान जी थी आहीं, पर जवान जी थी थी तूं त चाचे कल्लू जी थी आहीं न। हलो ठीकु आहे, छॾो छा वञे। अबा टोनी, मायूं त वीचारियूं आयूं मेड़ खणी, पर इहो निभागो वल्लू जे हाणे मोटंदो त वरी साॻाई झेड़ा फसाद शैतानगिरियूं शुरू कंदो। कंहिं चयो चाचा रीवस? अड़े बाबा तो जो चयो हो त सेठियाणी ऐं माई कज़ी वारा आया हुआ लालूअ ॾे त वल्लूअ जी सज़ा ख़तम करा। ओ चाचा पोते मुझे मतलब है चाचा रिवर्स में वल्लू अचे कोन थो, वल्लू अची वियो है, घर वेठो है सेठियाणी ऐं कज़ीअ जे विच में। हाँ ईअं चइजांइ न, पर ॿुधणो त पवंदो, तोखे त ॿुधायो छो त तूं लालू साहब जो पीउ आहीं ऐं तोखां सिवा ॿियो त हिते रहे ई कोन जंहिंजी मां ॿुधां। तुंहिंजे चवण मुताबिक़ भला वल्लू मोटियो आहे, पर जहिड़ो मोटियो आहे या मोल मोटियो आहे? जीअरो छा कंदो, ईअं बि ॿार लॻेसि जीअं पाकिस्तान जो मैच खटाए आयो हुजे। वल्लूअ जी वापसी पोइ न को धूल, न को धमाल, न को खड़को, न को शड़को, न को हुल, न को हंगामो। ओ चाचा वल्लू सज़ा कटे मोटी आयो है, को हज सां वापसी कोन आयो है। जो धूल धमाकनि सां मोटिया, बाजे वारनि सां मोटिया न त लालू बाजे वारनि समेत वापसि करे सा हिला रे हरू खा मखा। अदा मुंहिंजे हथड़े सां बि त हिकिड़ो गिरह खा। वधीक मूंखे न कर, फाटी न मरां। हा बस कर वे वलण। मुंहिंजा संजड़ो तूं मरो बाबल, मूं पुट जी दिलि ख़ुशि करे हिकिड़ो गिरह खाराए। अरे चोरा लालू मुंहिंजी सज़ा ॾे करे ख़तमु कया त मूंखे खाराए मारियो। छॾियो त मुंहिंजी मामा वल्लू भला आखिरी गिरह रुगो मुंहिंजे तरफ़ां। आखिरी गिरह मिठड़ा, यार आखिरी गिरह कहिड़ो न सुठो लफ़्ज़ आहे, फिल्म ठाहियूं आखिरी गिरह। बाबल घणा ई विचा गिरह खाधा अथई, इहो बि आखिरी गिरह खाई ॾिस। ख़ुदा हाणे मां सभु उफ थी वियो आहे, हाणे बसि कयो त मां कंदा ना दादा ओ दा असां बस कईसीं, हाणे किन न कजाए, इहो गी वञ ओ दा गी वञ, जोर दे निड़ीअ ते जोर दे। मूं हाणे बसि कई, किन कोन थो करो। अदा हाणे हितां जे किन जो ख़ैरु आहे, पर ॿाहिरि वञी गंद न कजाए। छो? ओ बाबल लालूअ तोखे हिन ॻोठ में उन लाइ रहण जी इजाज़त ॾिनी आहे त तूं इहा जेका ॿाहिं हथा न इहो न खण। बाबा मां वरी कहिड़ो कुंभारा जो जंग बाण जो। हे मामा, जंग बाण जो मतिलबु इहो न, इहो मतिलबु त मथां ॻोठ में तूं जंग बाण घुमे। अरे ये प्रेट कॾहिं खां सेखारी अथईसि? ओ दादा सही थी पई त दादागिरी न कजाए त वरी न पाईअ चढ़े। जो लालूअ खे घिटीअ में करायूं हणायूं हन छा, जो मां गुज़राए मुंहिंजूं बाहूं ॼंगूं कटे। ईअं ई सम्झंदा अदा, असांजे सिर जे करे असांजे ज़मानत ते त लालूअ मञियो आहे। ठहियो हाणे माई एॾा डज़ बि न हण, कूड़ पटी ॻाल्हाई। ॻोठ जड़े लालू जे पी रेवस जो आहे, जो उन जे चवण जो ॻोठ था विया था, कूड़ त मारे थी पई। हिन महिल ताईं कंहिंजो न मञी। हा ना कज़ी जी ॻाल्हि सही आहे। ए हे ओ मामा ख़ुदा जो वास्तो अथई बेली, 2-3 ॾींहं त खणी साव खण, उन खां पोइ वञी जीअं वणे तीअं वञी कजाए। हा चिलकड़ीअ जी ॻाल्हि बि सही आहे। हिकिड़ो कमु भलो कयो, कहिड़ो? जो अधी सेठियाणी खे पाण सां गॾु था रहायूं। ओ दा मां घणो वक़्तु तव्हां ते बार न रहंदसि। मूं वारो मुड़ुसु गो बाटो कराचीअ मां रुगो मोटे, बसि हो घर में पेर पाए त मां बि वञी पंहिंजे घर रहंदसि। वल्लू कंहिंखे वणे न वणे, पर विचां गिरह ज़रूरु खणे।
आस्ते आस्ते ठारे ठारे लालू जो मां विचों गिरो करंदुसि जानवर सिपाही वॾा जानबाज़ ए जॾहिं जानबाज़ी वारो कमु कंदो न पोइ तव्हांखे मां जानबाज़ चवंदुसि बाबा नज़र रखणी आहे छा में कबट में अरे न बाबा न निसारे में निसारे में हिनमहिल हिकिड़ो मींहुं थो अचे निसारे में वॾा वाला ॿाहिरि होदीअ में अरे न जेके नशो था वापराइनि न उन्हनि ते नज़र रखणी आहे मां चांद में सम्झी वियोसि साहब छा थो चए छा थो चवणु चाहे हा छा सम्झो ॿुधा मूंखे खोले ॿुधा छा सम्झो रे साहब जे हिकिड़ो दफ़ो ॿुधाईंदो त लही तव्हां तो कोन वेंदो न मवाला ॿधो मवाला इन्हनि मवालनि खे निकोड़े कढंदासीं शरबत फौलाद अरे इन्हनि मां शरबत फौलाद निकिरंदो हा ही मवाली वीचारा हीरो नी सॼो रत साड़े छॾींदा आहिनि रत जी टेपियूं कोन निकिरंदा बाबा इन्हनि मां ॼाण हासिलु करणी आहे ॼाण ऐं उहा ॼाण असांखे उन दुश्मन ताईं पहुचाईंदी जंहिं वटि वॾी ॼाण त नशो केरु थो हलाए दुश्मन पकड़ियो खुटको न कयो वॾा असां मथे में विझी ॼाण तव्हांखे ॾींदासीं ॼाण शाबाश सुभाणे ताईं इहे सभु मवाली लाकब में खपनि ओके कर चाची मासी सुरीली किनी मूंखे ॻाल्हि त ॿुधा तोखे कहिड़ो लाचार पियो पावलीअ घर वञण जो इन जो मक़सदु लाली मुंहिंजी इज़त न आहे लालू कावड़ में सच निकितो थो वञे भला दे ख़बर गामू सचा जे परॾाॾे जो पोटो ई छा उहो हुजां न हुजां पर बाक़ी हिन घर में मुंहिंजी इज़त न आहे न लालू न न मुंहिंजो मतिलब त तुंहिंजी इज़त आहे पर अम्मा तोखे भोग थी कराए घणा था भोग हाणे मां भोग बर्दाश्त न कंदुसि बस भोग चरिया जेकॾहिं भोग बंदि थी विया न त मश्करनि जो ॻोठ बि बंदि थी वेंदो ई और चाची मासी सुरीली दुआ कर रखवला ते हाणे मश्करनि जो ॻोठ बंदि न थींदो समझी लालू मां अम्मा खे सम्झायां थी त पावले जे घर पैर बि न पाईंदी हा पैर कान पाईंदसि दर जेकॾहिं खुलियल हूंदो न त मां सॼी हली वेंदसि धी जो घर आहे पैर रखी छो मोटा लाली चाची मासी सुरीली हर बुर मूंखे चेड़ाए पई थी हाँ पावली चङो कमु कयो आहे जो मासी सेठाणी जहिड़ी माईअ खे छॾे नथोसि हाँ ॾिसजांइ इहा पावली ने मवाली खे कंहिं न कंहिं फंद में ज़रूर फासाईंदी लालू तूं परेशान न थी मां अम्मा खे बि सम्झायां थी पावली खे बि सम्झायां थी पावली ने न वञजांइ जे पावली ने वञी न त मूं ॾे मोटी न अचांइ हा अम्मा तूं छा ते सुन थी वई आहीं मां इहो थी सोचां त लालू मज़ा या ड्रामा छो थो करे सीरियस ड्रामा छो नथो करे हेॾा बिला मिलंदसि वो बि सोना ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।